सुल्तान कोट भर सां क़ोरेजा ऐं मारफाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो थी वियो। ॿिन्ही धुरियुनि मथां मजमूई तौर 20 लख रुपया ॾंड हयो वियो। सुल्तान कोट वेझो शोएब खान क़ोरेजो ऐं अलहदा मारफाणी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो शहरी इतिहाद जे अॻवान अकरम अबड़ो, इरशाद कुरैशी ऐं अख्तर खान खुहारो जे सरपंच हेठि डॉक्टर इरशाद सरकी जे बंगले ते थी गुज़रियो। निबेरे दौरान ॻाल्हियूं ॿुधण बाद ॿिन्ही धुरियुनि मथां मजमूई तौर ते 20 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। फ़ैसिले में फी खून जे बहा 15 लख, ज़ख़्मी जी बहा 4 लख ऐं मज़दा खे नुक़सान पहुचाइण जी बहा 1 लख रुपया मुक़रर कई वई। जॾहिं त अलहदाद मारफाणी जी धुर मथां वकार क़ोरेजो जो क़त्ल साबित थियण ते 15 लख ऐं मज़दा खे नुक़सान पहुचाइण जो 1 लख ॾंड मुक़रर कयो वियो। जॾहिं त सरदार शोएब खान क़ोरेजो जे धुर मथां मारफाणी बिरादरी जे 1 लख हिकु नौजवान खे ज़ख़्मी करण जो 4 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। फ़ैसिले बाद ॿई धुरियूं पाण में खीर खंड थी वियूं, जॾहिं त खूनी तकरार जे फ़ैसिले बाद इलाइक़े में ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे।